कोटड़ी ऐं हब में जियो ऐं जंग जे एडिटर इन चीफ मीर शकील रहमान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हंयो। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो हेठ कोटड़ी जे सदर मुस्तकीम खान, जनरल सेक्रेटरी धनी बख्श बारी जो सीनियर नायब सदर इस्माइल मजीद बलोच ऐं ॿियनि पारां ॿाहुनि ते कारी पटी ॿधी पेनाफ्लेक्स हथनि में खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। इन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़नि सहाफ़ियुनि जो चवणु हो त मीर शकील रहमान खे गिरफ़्तार करणु आज़ाद सहाफ़त ते वार आहे। हब में मोहम्मद इलियास कंबो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में इब्राहिम कंबो, दीदार अली रोझो, फारूक बलोच ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते मुज़ाहिरे में शरीक कारकुननि पारां मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते मीर शकील रहमान खे आज़ाद करे सहाफ़ियुनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पारां पाकिस्तान स्टील मिल जे मुलाज़िमनि मुताबिक़ ॾिनल रिमार्क्स ते मुलाज़िमनि में शदीद मायूसी बेचैनी पकड़जी वई आहे। पाकिस्तान स्टील मिल्स वर्कर्स यूनियन जे चेयरमैन शमशाद कुरैशी मलीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुतालबो कयो त असुल हक़ीक़तुनि ताईं पहुचण लाइ चीफ जस्टिस हिकु कमीशन जोड़े। पाकिस्तान स्टील मिल जा पोरित पंहिंजे हक़नि लाइ मुल्क जे सभ खां वॾी अदालत ॾांहुं वाझाए रहिया आहिनि ऐं पोरित अदालत खां इंसाफ़ जी उमेद कनि पिया त पाकिस्तान स्टील मिल जी बहाली ऐं रिटायर मुलाज़िमनि जी राहतुनि समेत मसइलनि जी दाद रसी कई वेंदी। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी मलीर जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी मीर अब्बास टालपुर, इमदाद जोखियो, मुजाहिद जोखियो, मुमताज़ अली भुट्टो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk